नाज़रीन, अहम ख़बर है बडाणी मावा से शेयर कंदा हलूं था। गुज़रियल रात बख्शापुर थाने की हद में नामालूम हथियार बंदन पारां फायरिंग करे 3 हिंदू वापारिन के ज़ख्मी करे फरार थिया। जै बाद अज बडाणी के हिंदू वापारिन पारां पंहिंजो कारोबार बंद करे मियाणीअट बडाणी थाने अॻियां धरणो आयो है। उन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद है बडाणी मां किहरदीन भुट्टो। जी किहरदीन, कहिड़ा तफ़सील आहिनि अवां वटि? जी बिल्कुल, अज बडाणी के हिंदू वापारिन पारां बडाणी थाने अॻियां धरणो हणी जवाबदारन की गिरफ़्तारी लाइ ऐं बंद पयल पुलिस पिकटुन के बहाल करण जो मुतालबो कंदे मीडिया अॻियां दाईंदे चयो त बडाणी ऐं बख्शापुर में अमन अमान की सूरत हाल ॾींहों ॾींहुं ख़राब थी रही है। बख्शापुर का बडाणी तरफ ईंदड़ लिंक रोड ते पुलिस पिकटूं गुज़रियल केतिरे अरसे खां बंद पियल आहिनि, जंहिं सबब फुरूं धाड़ा रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। हुननि IG सिंध DIG लाड़काणो SSP कश्मीर अमजद अहमद शेख खां मुतालबो कयो आहे त फ़ौरन नोटिस वठी शहर में अमन अमान के बेहतर बणाए बंद पयल पुलिस पिकटूं बहाल कयूं वञनि। जी वॾी महिरबानी किहरदीन भुट्टो तफ़सील का आगाह करण लाइ।